जो एक ॿियो मुतालबो पूरो वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल ते क्लाइमेट सपोर्ट लेवी में वाध करे छॾी। पेट्रोलियम डिवीज़न जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल ते क्लाइमेट सपोर्ट लेवी में वाध ऐं पेट्रोलियम लेवी घटि कई वई आहे। पेट्रोल ऐं डीज़ल ते क्लाइमेट सपोर्ट लेवी 2.5 रुपयनि मां वधाए 5 रुपया फ़ी लीटर मुक़ररु कई वई। पेट्रोलियम लेवी 2.5 रुपया फ़ी लीटर घटि कई वई आहे। क्लाइमेट सपोर्ट लेवी वधण ऐं पेट्रोलियम लेवी घटिजण सां पेट्रोल ऐं डीज़ल जा मौजूदा अघ बरक़रार रहंदा। कतर ऐं पाकिस्तान जे टियाकड़े में ॻाल्हियूं अॻिते वधण लॻियूं। क़तरी परॾेही विज़ारत जो चवणु आहे त ईरान ऐं अमेरिका ॻाल्हियुनि जारी रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। टियाकड़े कंदड़नि मुल्कनि जे नुमाइंदनि जो दोहा में ईरानी ऐं अमेरिकी वफ़दनि सां धार मुलाक़ातूं ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौरु जल्द मुनक़िद कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त खिते में अमुन लाइ कोशिशूं जारी आहिनि। ईरान सां ॻाल्हियुनि में सुठी अॻिभराई थी आहे। ॻाल्हि ॿोल जो मक़सदु ईरान खे एटमी हथियार ठाहिण खां रोकणु आहे। ईरान एटमी हथियार नथो रखी सघे। ईरान खे एटमी हथियारनि खां पाक करण जो अमल बि सही अंदाज़ में अॻिते वधी रहियो आहे। अमरीकी नायब सदर JD वैंस जो चवणु आहे त ईरान सां ॻाल्हियूं हाकारी अंदाज़ में अॻिते वधी रहियूं आहिनि। ॻाल्हियुनि खे कामयाब थियण जो पूरो मौक़ो ॾिनो वेंदो। मुआहिदे लाइ हदफ़ मुक़ररु आहे। अॻिभराई जो दारो मदार ईरान जे क़दमनि ते बाहे। ईरान जोहरी प्रोग्राम बहाल कयो या सामूंडी जहाज़नि खे निशानो बणायो त अमरीकी हिकमत अमली तब्दील थी वेंदी। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त सुप्रीम लीडर अमेरिका सां ॻाल्हियुनि ते का पाबंदी नाहे लॻाई। जेकॾहिं सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई ॻाल्हियूं न करण जो हुकुम ॾे हा त हुकूमत यकीनी तौर ते इन ते अमल करे हा। मुल्क जे हथियारबंद फ़ौज जो दिफ़ा करणु संदसि फ़र्ज़ आहे ऐं उन ते फ़ख्रु महसूस थिए थो। ईरान पारां आलमी एटमी तवानाई एजेंसी खे बमबारीअ में नुक़सान पहुतल एटमी थाकनि ते पहुच ॾियण वारनि ख़बरुनि जी तर्दीद। स्पीकर मोहम्मद बाक़िर ग़ालिबाफ़ जो चवणु आहे त जिन एटमी थाकनि खे बमबारी में नुक़सान पहुतो आहे IAEA खे उन्हनि थाकनि जे मुआइनो करण जी इजाज़त नाहे ॾिनी। हलंदड़ ख़बरूं ग़लति आहिनि। आलमी एटमी तवानाई एजेंसी खे ईरान में सिर्फ़ 2 हंधनि ताईं पहुच ॾिनी वई आहे, जिन में बोशहर एटमी बिजली घर बि शामिल आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। अटक में बरसात दौरान भितियूं ऐं छितियूं किरण सबबि 3 ॼणा फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी। उपरदेर में मदरसे वेझो विॼ किरण सबबि अफ़रा तफ़री, 28 ॿार ज़ख़्मी। सवात में सैफुल्ला में सियाहनि जी ॿेड़ी ॿुॾण सबबि 7 ॼणा फ़ौत, 2 ॼणनि खे बचायो वियो। NDMA इम्कानी ख़तरनि जे हवाले सां अलर्ट जारी करे छॾियो। चौमासी बरसातनि जी अॻुवाट तयारियुनि लाइ इमरजेंसी रेस्पॉन्स कमेटी क़ाइमु। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास चौमासी बरसातनि जी अॻुवाट तयारी ऐं माहौलियाती ख़तरनि खां बचाव जे निज़ाम जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई इदारनि सां सहकार लाइ रथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर जी निगरानी हेठि इमरजेंसी रेस्पॉन्स कमेटी NDMA ऐं लाॻापियल वज़ारतुनि ते बदल हूंदी। वज़ीर आज़म पारां तब्दीली वारे वज़ीर ऐं NDMA चेयरमैन खे सॼे मुल्क जे दौरे जी हिदायत। दौरनि सां मूनसून जी अॻुवाट तयारी मुकमल करे सघिबी। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे नाकारी असरनि खां मुतासिर मुल्कनि में शामिल आहे। ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ वफ़ाक़ी सूबाई सतह ते जामे सहकार अणटर आहे। बबलो बाईपास ते प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणो 7 ॾींहं बि जारी। प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे सॾ ते एहतिजाजी कैंप जारी रखी वई। DSP सिटी ऐं मुख़्तियारकार धरणे में पहुचे एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि नाकाम थियण ते अॻवाननि पारां अॻवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रखण जो ऐलान।
खिपरे भरसा ॻोठ में औरत जो घर मां भाउ खाधल लाश हथ वारसन पारां फौतण हीमी भील खे हिसायाब घात ते मजबूर करण जो इल्ज़ाम। लाश रखी धरणो जारी। संदन चवण आहे त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़। पुलिस जो चवण आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 14 अफ़गानी गिरफ़्तार। हिरासत में वरितलनि खे होल्डिंग सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। तस्दीक़ अमल मुकमल थियण ताईं उते रहंदा।